अस्सलाम वालेकुम। सभिनी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अॼु हिकिड़ो किस्सो आहे। बादशाह पंहिंजे पुट खे पढ़ाइण लाइ हिकिड़े उस्ताद खे मुक़ररु कयो ऐं उनखे चयईं त मुंहिंजे शहज़ादे खे पढ़ाएसि त जीअं उनखे दीन इस्लाम जो शऊर अचे ऐं इल्मु अचे। पहिरीं उहो शहज़ादो उन उस्ताद वटि वियो। कुझु साल थी विया। उन जॾहिं क़ुरान पाक पढ़ी कंप्लीट कयो त आख़िरी ॾींहुं हुयो। उन उस्ताद उन शहज़ादे खे चयो त सुभाणे तूं ज़रूरु अचिजांइ। ॿिए ॾींहुं उहो शहज़ादो उन उस्ताद वटि वियो त हुन उस्ताद उनखे ॾाढी ॾिनी मार। दरवाज़ो बंदि करे उनखे एतिरी त मार ॾिनई जो हुनजे पुठनि ते दुरनि जा निशान ठही विया। सो उहो शहज़ादो घरु वियो ऐं पंहिंजे बादशाह पीउ खे चयईं त अॼु मूंखे उस्ताद ॾाढो मारियो आहे। न ॻाल्हि हुई न का ग़लती न छा। कल्ह मूंखे चयो हुई त सुभाणे ज़रूरु अचिजांइ ऐं मां अॼु वयुसि त हुन मूंखे ॾाढो मारियो ऐं कुटियो आहे। सो बादशाह बि कुझु सुलक्षणो हुयो। पुट खे चयईं जेकॾहिं उस्ताद मारियो आहे त यकीनन का ॻाल्हि हूंदी ऐं उस्ताद हरू भरू नाहे मारियो। सो हुन पंहिंजी माउ खे दान ॾिनी। उन बि ईअं ई चयईसि त जेकॾहिं उस्ताद मारियो आहे त लाज़मी सही हूंदो ऐं का न का उन में ॻाल्हि हूंदी। सो ईअं कंदे कंदे नेठि उन्हनि दरगुज़र करे छॾियो। हिन ॻाल्हि खे 22 साल गुज़री विया त हुन शहज़ादे जो पीउ जेको बादशाह हो वफ़ात करे वियो। उन खां बाद तख़्त हिन जे हवाले कयो वियो। हिन तख़्त ते वेहण शर्त ई पहिरें ई ॾींहुं हुन पंहिंजे वज़ीरनि खे चयो त मूंखे उहो उस्ताद घुराए ॾियो जंहिं मूंखे पढ़ायो हुयो। सो हुन 22 साल गुज़री विया हुआ। उनजो उस्ताद तमामु झूनो थी वियो। सो वज़ीर उनजे उस्ताद खे वठी आया। हिन पुछियुसि त 22 साल पहिरियां मां तव्हां वटि पढ़ियो हुयुसि। तव्हां मूंखे हिकिड़े ॾींहुं घुराए ॾाढी ॾिनी मार। सो मां उन लाइ अॼु घुरायो आहे त मूंखे मुंहिंजो ॾोह ॿुधायो। इहा ॻाल्हि जो ॿुधी त उन झूने उस्ताद जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। चयईंसि मां अॼु कामयाबु थी वियुसि। तोखे मूं अॼु ॾींहं लाइ उहा मार ॾिनी हुई। शहज़ादे चयईसि त तो उहा मार छा लाइ ॾिनी? मतिलबु छा आहे मां नथो सम्झां। त उन उस्ताद चयईसि त 22 साल गुज़री विया आहिनि। तोखे उहा मुंहिंजी मार यादि आहे? चयईंसि बिल्कुलु हा मूंखे यादि आहे। उहो चयईंसि त सिर्फ़ु मां तोखे मार इन लाइ ॾिनी त तो में अहसासु पैदा थिए कंहिं ग़रीब ते ज़ुल्म करण जो। कंहिं ग़रीब खे तूं ईअं हरू भरू न मारिजांइ। तूं हरू भरू कंहिं ग़रीब ते ज़ुल्म न कजांइ। 22 साल थी चुका आहिनि। तोखे मुंहिंजी मार यादि आहे पर जेकॾहिं तूं कंहिं ग़रीब ते ज़ुल्म कंदे त उनखे सॼी उमिरि उहो ज़ुल्म यादि रहंदो। उनखे उहा सज़ा यादि रहंदी। चयईंसि क़यामत जे ॾींहुं ग़रीब जेके मज़लूम हूंदा उन्हनि खे उहे बाअख्तियार थींदा ऐं रब ताला खे चवंदा त असांखे पंहिंजो हिसाबु वठी ॾे। सो इहा ई ॻाल्हि ॿुधी उन शहज़ादो जेको बादशाह थियो उनजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं उस्ताद खे भाकुर पाए ऐं उनखे ॾाढो आजियान कयूं। सो दोस्तो मोमिन शख़्स उहो आहे जंहिंजे हथ पेर खां कंहिंखे इज़ा न अचे ऐं ख़ासि करे कंहिं ग़रीब ते कंहिं बेवस ते ॾाढ या ज़ुल्म न कयो। छो जो उहो क़यामत महिल बाअख्तियार थींदो